अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा जावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो दोस्तों, अचण वारे एपिसोड में हाणे हिकु त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको आहे चाकर ख़ान, इहे हिकु खून जो हिसाब किताब सिधो करण जे लाइ ऐं कातिलनि खे उन्हनि जी मंज़िल ताईं पुॼाइण जे लाइ, उन्हनि खे सज़ा ॾियण जे लाइ, उन्हनि खे ज़लीलो ख़्वार करण जे लाइ कोशिशूं कंदो पंहिंजे सौट सां मिली करे। ख़ासि करे हाणे हुन हसीना खे टारगेट कयो आहे। जी हाँ दोस्तों, हसीना बेगम खे हुन भलो टारगेट कयो आहे ऐं हसीना खे त अहिड़ो सिधो कंदो जो हसीना ही ॾहनि खे ॾस ॾींदी तरीक़े सां हिनखे फसाईंदो इन माई खे, इहो चाकर ख़ान। ऐं अहिड़े हिसाब सां हसीना जा बि हाणे कन उभा थी विया आहिनि, वार उभा थी विया आहिनि। उनखे ख़बर आहे त चाकर ख़ान खां कीअं जान छॾायां, कीअं न जान छॾायां। उनखे कुझु सम्झ में नथो अचे, उनखे का ॻाल्हि परेशान करे थी। हाणे जाबर सां बि हुनजी फिटी वई आहे, छो जाबर खे हू 15 लाख कोन पई ॾे। जाबर जो हाणे सफ़ा साह थो वञे निड़ी में, ऐं इहो उठ फाथो पियो आहे ऐं कासिम बार बार मतूं थो ॾे जाबर खे, तोखे मूं रोकियो अदा, तूं ईअं छो कयो, छो हसीना जे चवण ते लॻे। हाणे छा थींदो, हसीना पैसा कोन थी ॾे, सिकू खे पैसा काथो ॾींदासीं ऐं चाकर ख़ान असांखे कोन छॾींदो। दोस्तों, अॼु जी अपडेट तव्हां ताईं पुगी। वीडियो अगरि सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलनि था। इंशाअल्लाह अॻिते बि मिलंदा रहंदा। अल्लाह हाफ़िज़।